फ्रेडा कालो रुगो हिकु मुसविर न हुई, हूअ हिकु अहिड़ी औरत हुई जंहिं हर ज़ख़म, हर टुटल ख़्वाब ऐं हर दर्द रंगनि में बदिलाए छॾियो। हूअ 1907 ईस्वीअ में मैक्सिको जे हिकु नीरे घर में पैदा थी, जेको फ़नकारनि, शाइरनि ऐं इनक़लाबी सोच रखंदड़नि जो मर्कज़ हो। 6 वरियनि जी उमिरि में पोलियो थियो। हिकु टंग कमज़ोर, हिकु हलण में लंग, पर दिलि बाहि जहिड़ी। 18 साल में क़िस्मत खेसि टोड़े विधो। बस जो हादिसो, टुटल रीढ़, टुटल हॾा, टुटल ख़्वाब। हूअ पलस्तर जे सांचे में बंदि बिस्तरे ते सुतल छित ॾांहुं तकींदी रही। हुन जे पीउ बिस्तरे मथां आईनो लटकायो ऐं हूअ पेंटिंग करण लॻी। सभ खां पहिरियों हुन पंहिंजो चहिरो पेंट कयो। संदसि जिस्म हुन सां हमेशह गद्दारी कई। सर्जरियूं, तकलीफ़ूं, हमल ज़ाया थियण, पर संदसि रूह न टुटियो न झुकियो। बिस्तरे तां व्हील चेयर तां पेंट कयो, दिलि जे ज़ख़्मनि मां पेंट कयो। संदसि सेल्फ पोर्ट्रेट, संदसि दर्द जा नक्श हुआ, परनि जहिड़ा बिरूं, अखियूं जेके कॾहिं बि न झुकनि। संदसि ज़िंदगी में हिकु वॾो फ़नकार डिएगो रिवेरा आयो। फ्रेडा खेसि शिद्दत सां प्यारु कयो, जेतोणीकि इहो प्यारु खेसि ज़ख़्मी कंदो रहियो। डिएगो बि हुनखे प्यारु कंदो रहियो, जेतोणीकि हूअ बार बार हुनखे टोड़ींदो रहियो। फ्रेडा जे फ़न में निशानियुनि ऐं इशारनि जा जहान हुआ। संदसि पोर्ट्रेट में कंडनि जो हार पातल, ॻिचीअ ते रत जा फुड़ा, तकलीफ़ जो इज़हार हो। हुन में बेजान शिकरखोर पखी, मतिलबु मोहबत जो ख़ात्मो ऐं पखीअ जा पर, फ्रेडा जे बिरूअ जहिड़ा। ऐं हू पाण खे 2 सूरतुनि में ॾेखारे थी, हिकु ज़ख़्मी, हिकु मज़बूत। द टू फ्रेडाज़ में संदसि जिस्म महखनि सां भरियल, रीढ़ भॻल, पर नज़र अणटुट, ॼण हार न मञींदी। दर्दनि जे बावजूदु हूअ रंगनि में जीई, लिबास, गुल, ज़ेवर, हू पाण खे जशन बणाए छॾियो। 47 जी उमिरि में 1954 में हुन जी वफ़ात थी वई।